व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरिना व नूर ज़ाहिरिना व नूर बातिनिना व नूर यमीनिना व नूर कुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाईन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफ़ुसिहिम यतलू अलैहिम आयातिहि व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दुरूद मुझे महबूब ते पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिनिल फ़ातिह लिमा उग़लिक़ वल ख़ातिम लिमा सबक़ नासिरिल हक़्क़ि बिल हक़्क़ि वल हादी इला सिरातिकल मुस्तक़ीम व अला आलिहि हक़्क़ क़द्रिहि व मिक़दारिहिल अज़ीम। फेरा हींअर हम्दो सलात खां बाद मुअज़्ज़ज़ व मुहतशम सामईन ज़ी वक़ार हज़रात उलमा प्यारी जमायत सगोरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह अज तव्हां ई असां हिन अज़ीम शान प्रोग्राम में शरीक आहियूं जेको अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मीलाद शरीफ़ ऐं यारहीं शरीफ़ जे हवाले सां मुनाक़िद पज़ीर आहे। अल्हम्दुलिल्लाह तव्हां एतिरे वॾे अंग में आयल आहियो। अवां जो अचणु न मुंहिंजे लाइ आहे न कंहिं वॾेरे जे लाइ आहे न कंहिं ज़माने जे कमकार जे लाइ आहे। तव्हां अॼु जेकॾहिं हिते आया आहियो त अल्लाह ऐं उन जे हबीब जे लाइ आया आहियो।
अवां के ज़माने जे कम लाइ अॼु पंधु कोन कयो आहे, न कोई तव्हां अॼोको ही जेको सफ़र कयो आहे या तव्हां ही इंतज़ाम फरमायो आहे, इहो समूरो इंतज़ाम जेकॾहिं आहे त अल्लाह इहो उन जे हबीब जी रज़ा जे लाइ आहे। तव्हां बि इन जे लाइ आया आहियो, मां फ़क़ीर बि इन जे लाइ हाज़िर थियल आहियां। सभ खां पहिरियां दुआ घुरो त अल्लाह ताला मां फ़क़ीर खे हक़ ऐं सचो ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ऐं अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनीनि खे हक़ ऐं सच ॿुधी उन हक़ सच जे मथां अल्लाह अमल जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन चवंदा हलो। मां तव्हांजे आॾो क़ुरान पाक जी जेका आयत तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे, उन जो मां तर्जुमो अर्ज़ कंदुसि, उन जो तफ़सीर अर्ज़ कंदुसि, उन जे मुतालिक़ चंद मारूज़ात तव्हां प्यारी जमात सगोरीअ जे ख़िदमत में अर्ज़ करण जी सआदत हासिल कंदुसि। अवां प्यारी जमात सगोरीअ खे अर्ज़ आहे त हिकु त तक़रीर मां अखि बूटे कोन कंदुसि, अखियूं खोले कंदुसि, ज़ाहिर आहे अखि खोले कंदुसि त तव्हांखे बि ॾिसंदुसि। लिहाज़ा जेकॾहिं तव्हां मूंसां कचहरी कंदव ऐं ॻाल्हि सम्झंदव ऐं जवाबु ॾींदव त इंशा अल्लाह ताला अलाह कंदो त तव्हां सां घणी कचहरी दीन जी थी पवंदी। पर जेकॾहिं तव्हां बि सुस्त थी पवंदव त पोइ मज़ो कोन थींदो। पोइ जेतिरा तव्हां जोश ॾेखारींदव मां बि ओतिरो ई जज़्बो ॾेखारींदुसि। हाणे ॾिसां त केरु केरु थो दुरूद पढ़े। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। आखिर ताईं आवाज़ अचे सल्लल्लाहु अलैका या व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे, लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह, अञा शौक़ सां सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे, तहक़ीक़ अल्लाह तबारक व तआला मोमिनन जे मथा वॾो एहसान फरमायो आहे, जो अल्लाह तबारक व तआला मोमिनन दे मोमिनन मझा वॾी इज़्ज़त वारो, वॾे शरफ़ वारो, वॾे मक़ाम वारो रसूल रवानो फरमाए छॾियो आहे। या अल्लाह उहो रसूल तो छो रवानो फरमायो आहे? अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आहे, उहो रसूल मां इन जे करे रवानो फरमायो आहे जीअं तव्हांखे मुंहिंजो आयतूं तिलावत करे ॿुधाईंदो वञे ऐं मुस्तफ़ा करीम तव्हांजा सीना पाक ऐं साफ़ बणाईंदो वञे। यतलू अलैहिम आयातिही, अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल्लाह जूं आयतूं तिलावत करण जे लाइ तशरीफ़ वठी आया ऐं अल्लाह जो हबीब तव्हां असांजा सीना साफ़ फरमाइण जे लाइ तशरीफ़ वठी आया। या अल्लाह हबीब खे मोकिलण जो पहिरों सबबु त इहो आहे त हबीब अकरम इन जे करे आया जीअं असांजा सीना साफ़ फरमाए।
बियो हबीब के मोकिलण जो सबब कहिड़ो आहे? अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आहे व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह। ऐं मुंहिंजो हबीब इन जे करे आयो आहे जीअं मुंहिंजो हबीब अकरम तव्हांखे क़ुरान बि सेखारे त मुंहिंजो महबूब तव्हांखे हदीस पाक बि सेखारींदो वञे। वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम तव्हांखे क़ुरान बि सेखारे तव्हांखे हदीस पाक बि सेखारे। या अल्लाह, छा हबीब जे अचण खां अॻु में असांखे ख़बर कान हुई? अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो तव्हां मुंहिंजे हबीब जे अचण खां अॻु में गुमराह हुयव, राह खां थिड़ियल हुयव। मां अल्लाह तव्हांखे पंहिंजो प्यारो हबीब ॾेई करे तव्हां सभिनीनि खे गुमराहीअ खां बचाए वरितो आहे। इहा उहा आयत आहे जेका तव्हां रबीउल अव्वल शरीफ़ जे महीने में तक़रीबन आलिमनि खां ॿुधी हूंदी, पर मां तव्हांखे एतिरो जाॻाइण लाइ ज़रूरु चवंदुसि जे सॼो रबीउल अव्वल इहा आयत ॿुधी अथई त घटि में घटि तोखे इन जो तर्जुमो यादि थियणु घुरिजे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे तहक़ीक़ अल्लाह तबारक व तआला मोमिननि जे मथां वॾो एहसान फरमायो आहे। अदा अल्लाह जा थोरा तुंहिंजे मथां आहे, मुंहिंजे मथां अल्लाह जा थोरा आहे। अल्लाह जा थोरा त रुगो मोमिननि जे मथां कोन आहे, बल्कि अल्लाह तबारक व तआला जा थोरा कुल जहान जे मथां आहे। उहो मुंहिंजो रब ज़ुल जलाल जेको हर शइ खे रिज़्क़ अता फरमाईंदो आहे, उहो मुंहिंजो रब ज़ुल जलाल जेको हाथीअ खे मण ॾींदो आहे ऐं किविल खे बि कण अता फरमाईंदो आहे, उहा ज़ात मुंहिंजे रब ज़ुल जलाल जी आहे। अल्लाह पंहिंजे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे रुगो नबी बणाए करे कोन रवानो फरमायो आहे, बल्कि अल्लाह पंहिंजे महबूब जे सिर मुबारक ते रहमतल लिल आलमीन जो ताज पाराए करे मुस्तफ़ा खे रवानो फरमायो आहे। हबीब तो लाए रहमत, मुंहिंजे लाए रहमत। अल्लाह जो हबीब मलाइकनि जे लाइ बि रहमत वा। अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम रुगो तो इंसाननि जे लाइ न, बल्कि अल्लाह जो हबीब जेके किवलियूं ॾिसी थो, जेके जीत जड़ा ॾिसी थो, त मुस्तफ़ा करीम हर शइ जे लाइ रहमतल लिल आलमीन बणिजी करे तशरीफ़ वठी आया हन। तूं त वॾो ख़ुश नसीब हां। मोकिलियो मुस्तफ़ा खे कंहिं मतां ॻाल्हायो अथव बरो चओ, मां बि बरो चवां, समाट कोन आहियां। कंहिं मोकिलियो ॻाल्हायो। लखें जानवर था जंगल में गुज़ारिया, नकी समरो तन सां नकी बाहे बारिन, असुर जो उथी पह जो साईं संभारिया, असुर जो उथी पह जो साईं संभारिया। लखी कहीं खराया उन्यारा बुखारा, सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो। इन कम खे बोली साहब बंद कयो, वेही रहो वेही रहो वेही रहो। फलक अर्श कुर्सी ज़मीं कहीं बनाया, तू चो सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो। जो ख़बर हिते अचण वारा मुर्शिदन वारा आयो या बेपीरा आया आयो, भला मां केड़न बुजुर्गन जा नाला खणा।
मां हिन जगह ते जेकॾहिं समूरी सिंध जा नाला खणा त अदा ज़रूर हिंदुस्तान जा वली रहिजी वेंदा। जेकॾहिं मां सिंध जे वलियनि जा नाला खणा त ज़रूर पंजाब जा वली रहिजी वेंदा। जेकॾहिं सिंध जे वलियनि जा नाला खणा त ज़रूर बलोचिस्तान जा वली रहिजी वेंदा। जेकॾहिं मां सिंध जे वलियनि जा नाला खणा त कश्मीर जा वली रहिजी वेंदा। पर मां हिकु रंझू लखां ता मट मां हिकु वलीअ जो नालो खणा तो सभु उन जा मुरीद आहियूं। दुनिया उनखे सुञाणींदी आहे पीरनि जो पीर हज़रत दिलबर दस्तगीर अब्दुल कादिर जीलानी। अबा गौस पाक के त मञींदा हो न। बस मां हिक जो नालो खयो तो सब उन जे झंडे जे हेठां अची वयासे। मां अधु ॻाल्हि कंदो हलां अधु तूं बि चइजां। फलक अर्श कुर्सी ज़मीं कंहिं बणाया सो अल्लाह। चो चो सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो कतियों को तो बतारा कया कहीं जो रोशन बिना वटे कपह जे बिना रंग रोगल सभिन के सर चाए ॾिसे की न डोह सभिन के सर चाए ॾिसे की न डोह हवा बाहे पानी दरिया कहीं वहाया सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो फलक अर्श कुर्सी ज़मीं कहीं बनाया सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो। आखिर ताईं सुभान अल्लाह जो आवाज़ अचे। अल्लाह पंहिंजे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे रवानो फरमायो आहे। कहिड़ो अल्लाह उहो मुंहिंजो रब ज़ुल जलाल जेको पंहिंजे शान में पाण फरमाईंदो आहे। मुंहिंजे महबूब खे रब फरमायो कुल ऐ मुंहिंजा मिठा मुहम्मद करीम तूं चओ। पंहिंजे दिमाग़ खे माॾे हाज़ुर कजां त ॻाल्हि सम्झ में ईंदई। जे दिमाग़ अथई पाणी जे वारे ॾे नौकरीअ ॾे कमकार ॾे तास ॾे ज़माने जे कमनि ॾे त पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे। पोइ क़ुरान सम्झ में कोन ईंदी। अल्लाह फरमायो कुल ऐ मुंहिंजा हबीब तूं चओ। मौला तूं पाण ऐलान करी हा मुस्तफ़ा खे छो फरमाई। पर मां सूरत ॿुधायां पोइ अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मजीद में फरमायो आहे कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। या सूरत इखलास वा जेका बार बार खे याद आहे हर मुसलमान खे तकरीबन इहा याद हूंदी आहे। अदा अल्लाह फरमायो ऐ मुंहिंजा महबूब तूं ऐलान फरमाए त उहो अल्लाह हिकिड़ो आहे उन जो न को मटो आहे न को मिसलो आहे। अल्लाह वहदहु ला शरीक आहे। अल्लाह खे कंहिं ॼणियो नाहे उहो कंहिंजो ॼणियल नाहे न को अल्लाह जी औलाद आहे। अल्लाह बेनियाज़ आहे। जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला पाण फरमाए हा अल्लाह खां पुछण वारो त केरु कोन हुयो पर अल्लाह इहो ऐलान कंहिं ॿिए खां कोन करायो। इमामुल अंबिया तुंहिंजे मुंहिंजे सरदार मिठे मुहम्मद करीम खां रब इहो ऐलान करायो आहे। इहो छाजे करे ऐलान करायो आहे। या अल्लाह तूं पाण ऐलान फरमाई हा ऐलान त मुंहिंजे अल्लाह जो आहे पर करायो मिठे मुहम्मद करीम जे ज़ुबान खां बा। या अल्लाह इन में राज़ कहिड़ो रखियल आहे। आलिमन सगोरन इन जो जवाब ज़िक्र फरमायो आहे। आलिम फरमाइनि था मुंहिंजे महबूब जी पाक ज़ुबान मुबारक उहा ज़ुबान आहे जो अबू जहल जहिड़ो बि दुश्मन चवंदो आहे त पक मुहम्मद सचो आहे मुस्तफ़ा कॾहिं बि कूड़ कोन ॻाल्हाईंदो आहे।
अबू जेल जड़ो दुश्मन आ, उतबे जड़ो दुश्मन वा, शैबे जड़ो दुश्मन वा, वलीद जड़ो दुश्मन आ। को भी इं को न चवंदो आ त मुस्तफ़ा करीम कदे कूड़ो ॻाल्हायो आ। हबीब जी ज़ुबान सदा सच ॻाल्हाईंदी आ। तॾहिं अल्लाह फरमायो ऐ मुंहिंजा महबूब तू पाण पंहिंजी सची ज़ुबान सां ऐलान फरमाए त अल्लाह हिकु आ। तॾहिं अल्लाह ऐलान करायो मुझे महबूब खां। हाणे अल्लाह जो इरशाद फरमाए त कुल महबूब तू चओ छा चवणो आहे। हाणे उहा ॻाल्हि अॻिते थो ॿुधायां पर तव्हां थोरो सलात पढ़ो त दिमाग़ तां थोरो तव्हांजी जेको आहे सो निंड जो खुमार लहे। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज़ सल्लल्लाहु व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे अल्लाह तबारक व तआला ऐलान करायो ऐ मुंहिंजा महबूब चओ छा चओ। अल्लाह फरमायो चओ मुंहिंजा मिठड़ा मोहम्मद करीम उहू अल्लाह ओहू हू हू इहो हू जो अखर आहे इनखे मां पाण हू करे पढ़ियो आहे हो व कुल इहो त अल्लाह फरमाए हबीब चओ। जागो था निंड अची जागो कुरान ॿुधो समझोगा। अल्लाह फरमायो हू हू उहो केरु। पंजाबी ज़ुबान में भी शायर है पोइ उन शायरनि भी ॻाल्हि कई आहे। हर हिक जो पंहिंजो तरीक़ो आहे। जे अलिफ चंबे दी बूटी ते मुर्शिद मन विच लाई हो मचाया ओ जदों जान फुलन ते आई हो तस्बीह फिरी ते दिल नहीं फिरिया। तस्बीह फेरींदा असां असां तहां न असां असां पंहिंजी था ॻाल्हि कयूं। तस्बीह फिरी तस्बीह फिरे थी तस्बीह फिरी ते दिल नहीं फिरिया ओ की लैना तस्बीह फेर के ओ हिकिड़ो हू त इहो आहे जेको अल्लाह जे प्यारे बाने इरशाद फरमायो हज़रत सखी सुल्तान बाहू इहो बि कादरी सिलसिले जो बुज़ुर्ग आहे ऐं पंजाब पंहिंजे इलाइक़े में आहे। जॾहिं ॼाओ हो ॼमण सां उन इलाइक़े में काफ़र रहंदा हुआ पोइ उन्हनि काफ़रनि जेको आहे सो उन अल्लाह जे वलीअ जे पाक चेहरे में अल्लाह अहिड़ो पावर पैदा फरमायो जो हज़रत सखी सुल्तान बाहूअ खे नंढड़ो आहे बंधणनि में अलाए बंधणा सम्झंदा हूंदव अलाए माइन उहे बंधणा बि छॾे ॾिना अलाए छा अल्लाह ॼाणे पर उन्हनि बंधणनि जे अंदरि हज़रत सखी सुल्तान बाहू रहमतुल्लाह
ताला अलैहा इलाइके में काफ़र रहंदा हा हज़रत सखी सुल्तान बाहू के जेको भी काफ़र उन नंढड़े के ॾिसंदो हो त बे इख्तियार ज़ुबान मां निकरी वेंदो हो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ज़िक्र जो आवाज़ अचे कादरियो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औंठा चुम तमा ॾिसां चुमो 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 सभु हीअं लॻायो जीअं मां कयां ईअं कयो हीअं करे हिन खे चुमी ॾेई करे ओ हीअं पंहिंजे अखियुनि ते घुमाए नारनि हणण जी ख़बर अथई नारा भणी तो जिए फलाणो जिए फलाणो जिए फलाणो चई चई तव्हांजो काकड़ो छणी पियो उहे नारा हणो था ओड़ी महिल तव्हांजा हथ खॼनि था पर जेॾी महिल महबूब जो नारो अचे त लॼी छो थो थिए हबीब जो जेॾी महिल नारो अचे जेॾी महिल मुस्तफ़ा करीम जो ज़िक्र अचे त ख़बर पए त तूं पीपलो नाहे तूं लीगलो नाहे तूं टीतलो नाहे कुझु कोन्हे तूं मुस्तफ़ा करीम जो उम्मती आहे पार्टियूं पंहिंजी जॻह ते हर हिक जो पंहिंजो तरीक़ो आहे असां हेॾे ॻाल्हायूं कोन था इहो हर हिक जो पंहिंजो जेको तरीक़ो ज़माने जो पिया हलो पर मां अर्ज़ु कंदो हां दुनिया हर हिक सां हलबी यार सां बि यारीअ में कॾहिं ठगी कंदो हां ज़माने में ज़माने वारनि सां बि ठगी कंदो हां पर मुंहिंजी नसीहत थई नसीहत थई पंहिंजे पल्लव सां ॿधी छॾ महबूब मदीने वारे सां ठगी न कजां जेॾी महिल हबीब जी ॻाल्हि अचे चइजां त सभु पार्टियूं पोहनि पारे मां नबी साईं जो उम्मती आहे ईअं आहे या न असां अव्वल छायूं महबूब जा उम्मती चओ चओ सभु जेको उम्मती आहे उहो चए अव्वल छायूं महबूब जा वरी ॿियो दफ़ो चओ अव्वल छायूं महबूब जा अव्वल छायूं महबूब जा हा अल्हम्दुलिल्लाह असां अव्वल आहियूं हबीब जा उम्मती आहियूं ज़मानो त हलंदो आहे अदा हूअं आम सिंधीअ ज़ुबान में चइबो आहे त ॾाइण बि सत घर टारींदी चवंदा आहिनि ॾाइण बि लव लिहाज़ रखंदी आहे त हिते वञिणो आहे हिते न वञिणो आहे हिते करिणो आहे हिते न करिणो आहे हिते दाड़ो लॻंदो हुते कोन लॻंदो इहा अलॻि ॻाल्हि आहे पर मुंहिंजा भाउ अज़ीज़ जे ॾाइण में एतिरी सम्झ आहे जो सतनि खे सुञाणे थी कसम ख़ुदा जो रूए ज़मीन सॼी कहिड़े बि हाल में हुजे असां महबूब मदीने वारे खे सुञाणींदा अहिबदार आहियूं